अव्हां हमेशह इब्लीस जे बारे में ॿुधो हूंदो, जेको माण्हुनि खे गुमराह कंदो रहियो आहे। अॼु जो वाक़ियो एतिरो अजीब आहे, अव्हां ॿुधी हैरान थी वेंदा। हिकु शख़्स ऊंदाही राति में फजर जी नमाज़ पढ़ण लाइ घर खां ॿाहिरि निकितो। ऊंदाही सबबि मिटी में तिरकी, मिटी मां उथी घर मोटियो ऐं कपिड़ा बदिलाए वरी मस्जिद ॾांहुं हलण लॻो। हू अञा थोरा क़दम खयां हुया त वरी ठोकर खाई मिटी में किरी पियो। मिटी मां उथी हू वरी पंहिंजे घर ॾांहुं हलियो वियो। कपिड़ा मटाए वरी घर मां निकिरी मस्जिद ॾांहुं रवानो थियो। जीअं ई हू पंहिंजे घर खां ॿाहिरि निकितो, हुन जे दरवाज़े ते हिकु माण्हू मिलियो, जंहिंजे हथ में हिकु रोशन चिराग हो। चिराग वारो शख़्स ख़ामोशी सां मस्जिद ॾांहुं हलण लॻो। हिन भेरे चिराग जी रोशनी में निमाज़ी खे मस्जिद ताईं पहुचण में का बि ॾुखियाई पेश न आई। हू सलामती सां मस्जिद पहुतो। मस्जिद जे दरवाज़े ते पहुचंदे ई चिराग वारो शख़्स बीही रहियो। निमाज़ी खेसि मस्जिद में दाख़िल थी वियो ऐं निमाज़ पढ़ण लॻो। निमाज़ ख़तमु करे मस्जिद खां ॿाहिरि आयो। चिराग वारो माण्हू संदसि इंतज़ारु करे रहियो हो त जीअं हू निमाज़ी खे चिराग जी रोशनी में घर छॾे अचे। जॾहिं निमाज़ी घर पहुतो, पोइ निमाज़ी अजनबी खां पुछियो त तूं केरु आहीं? अजनबी चयो त जेकॾहिं मां तोखे सच ॿुधायां त मां शैतान इब्लीस आहियां। निमाज़ी जी हैरत जी का बि हद न रही। हुन अजनबी खां उहा ॻाल्हि ॿुधी निमाज़ी सोचण लॻो, इब्लीस शैतान मूंखे मस्जिद में कीअं थो छॾे सघे। हिन जो कमु माण्हुनि खे गुमराह करणु आहे। तंहिं करे हुन शख़्स इब्लीस खां वॾे तहजुब सां पुछियो, तोखे त ख़ुशि थियणु घुरिजे हा त मुंहिंजे निमाज़ रहिजी वञण ते, पर तूं मूंखे चिराग जी रोशनी में मस्जिद में छॾण आयो आहीं। इब्लीस जवाबु ॾिनो त जॾहिं तोखे पहिरियों भेरो ठोकर लॻी ऐं कपिड़ा मटाए मस्जिद ॾांहुं ॿीहर कयो, पोइ अलाह ताला तुंहिंजा सभु गुनाह माफ़ करे छॾिया। जॾहिं तोखे हिकु ॿियो ठोकर लॻो त अलाह ताला तुंहिंजे सॼे ख़ानदान खे माफ़ करे छॾियो। जंहिं ते मूंखे अंदेशो हो त जेकॾहिं तोखे हाणे ठोकर खाई किरे त अलाह ताला तुंहिंजे इन अमल जी महिरबानी सां तव्हांजे सॼे ॻोठ खे माफ़ न करे छॾे। उन करे मां रोशन चिराग खणी आयो आहियां त तूं बिना कंहिं ॾुखाई जे मस्जिद पहुची। जीअं ई माण्हू उहा ॻाल्हि ॿुधी अल्लाह जी हज़ूर में सर झुकायो, अल्लाह जो शुक्र अदा कयाईं। सो दोस्तो, ही असांजे रब जो शान आहे। सुभान अल्लाह।